दुनिया में अहिड़ा खोड़ माण्हू आहिनि जेके स्टार्ट न वठी सघंदा आहिनि। हू को बि अमल करे अध में छॾे ॾींदा आहिनि या शुरूआति करण खां पोइ हू लहराईंदा आहिनि त हुननि खे कामयाबी मिलंदी या न मिलंदी। शुरूआति वठणु या स्टार्ट करणु ॾाढो ॾुखियो अमलु आहे, छो जो उहो अहिड़ो अमलु आहे जंहिंमें पक न हूंदी आहे माण्हूअ खे त उहो कामयाब बि थी सघे थो या नाकाम बि थी सघे थो। इहे समूरियूं शयूं माण्हूअ खे स्टार्ट थियण खां रोकींदियूं आहिनि। जॾहिं बि तव्हां महसूसु कयो त तव्हांखे का नई शइ कठणी आहे या नई शइ नओं अमल करिणो आहे या का ॻाल्हि करणी आहे या कंहिं नई तक़ाज़ा मुताबिक़ हलिणो आहे त पोइ तव्हांखे स्टार्ट वठणु लाज़मी हूंदो आहे। हूअं बि शुरूआती क़दम खणण जे लाइ माण्हूअ खे एहतियात सां कमु वठिणो पवंदो आहे। पर जॾहिं माण्हू क़दम खणंदो आहे त जीअं सीढ़ीअ ते ॾाकण ते माण्हू चढ़ंदो हलंदो आहे, ईअं माण्हू ॾाका मथे चढ़ंदो हलंदो आहे ऐं स्टार्टिंग अप खां पोइ ई माण्हूअ जा क़दम तेज़ीअ सां वधंदा हलंदा आहिनि। असां चाहींदा आहियूं त कंहिं बि कम खे स्टार्ट करणु लाज़िम थी पियो आहे। स्टार्ट वठो त जीअं तव्हां जेको बि ख़्वाबु आहे, तव्हांजी जेकी बि तमना आहे, तव्हांजी जेकी बि ख़्वाहिश आहे, उन ताईं तव्हां आसानी सां पहुची सघो। तव्हां स्टार्ट वठो, स्टार्ट वठण खां पोइ या स्टार्ट थियण खां पोइ तव्हां कंहिं सुठी मंज़िल ते या जॻह ते पहुची सघो था। पर जेकॾहिं तव्हां कुझु बि न कंदव ऐं ख़ामोशीअ सां सिर्फ़ु फ़िक्र में हूंदव त इहो वॾो गैप आहे, हिकु जॻह खां ॿी जॻह ते जंप कीअं कयां, मां पहुचां कीअं या शुरूआति कीअं वठां, त पोइ तव्हां हिते ई रहिजी वेंदव ऐं तव्हांजी को बि मदद करण वारो कोई बि न हूंदो ऐं अंधेरे में रोशनी बि ॾिसण में कान ईंदी। तव्हां जॾहिं शुरूआति कंदा आहियो त हिकिड़ी लकीर खां ई कंदा आहियो ऐं मंज़िल तव्हांजे आॾो ईंदी वेंदी आहे ऐं तव्हां विखूं खणंदा अॻिते वधंदा हलंदा आहियो। ऐं जॾहिं तव्हां शुरूआती पॉइंट खां शुरू थी वेंदा आहियो ऐं जॾहिं विच ते पहुचंदा आहियो त तव्हां ईअं लॻंदो आहे त तव्हां हाणे मंज़िल जे क़रीब आहियो ऐं तव्हां कामयाबु थी सघो था। हिकिड़ो प्लान ठाहियो, हिकिड़ो मनसूबो ठाहियो ऐं उन बुनियाद ते ई तव्हां अॻिते वधो ऐं उन बुनियाद ते ई तव्हां कमु कयो त जीअं तव्हांजी ज़िंदगी आसान थी सघे। वरना स्टार्ट करण जी सिर्फ़ु ॻाल्हियूं करणियूं हूंदियूं आहिनि ऐं माण्हू अॻिते कुझु बि न करे सघंदो आहे।